मुझो रब तो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु, ए ईमान वारा का मुसीबत अचे का आज़माश अचे तवां मदद वठो सब्र ऐं निमाज़ खां। रब पाण तो फरमाए मदद वठो सब्र ऐं छा वठो मदद वठो सब्र ऐं निमाज़ खां। तो इन्नल्लाह मअस्साबिरीन, बेशक सब्र करण वारन सां अल्लाह जी ज़ात गॾु है। मुल्ले जी अच्छी दाढ़ी थी वही कुरान पढ़े इते मदद नजर कोन आई। रब तो फरमाए ओ ईमान वारो सब्र का भी मदद वठो निमाज़ का भी मदद वठो। ओ ठिकराठे वारो मां तो पुछा कया अदा सब्र का भी मदद निमाज़ का सब्र भी मदीने वारे ताजदार जे दर ता मिलियो आ, निमाज़ भी मदीने वारे ताजदार जे दर ता मिली आ। तो जेका शय नबी जे दर ता मिले अल्लाह जो कुरान फरमाए उन का मदद वठी सके थी। तो ये जेला पूरी कायनात बनी आ उन मदीने वारे का मदद छो नथी वठी। चवे तो मदद न वठो सच तो चवे रब तो फरमाए ईमान वारो तवां मदद वठो बेमान न वठंदा। आजा करण करे सुभान अल्लाह। दुनिया प्यारा दोस्तो दुकानदारन तो दुकानन ता चंदे जी मुल्ला मदद वठे तो या मदद नजर नथी अचे। जिथे भी थ्रेशर लगे मुल्ला कटे समेत पाची वने तवां जे बुधाण जी जरूरत कोने। तवां जी मोबाइल का वधीक मुल्ला जी गूगल सर्च कंदी आ। अन्न जी मदद वठे जायज़ दुकान दा चंदे जी मदद वठे जायज़ हो जेकर तू मदद वठे जायज़ है। महबूब जा आशिक मदद पांजे पिरिय का घुरन उहा नाजायज़। रब तोखे नसीब ही न कई सुनी तोखे मुबारक जो अल्लाह ताला कुरान पाक पढ़न भी तोखे नसीब फरमायो समझण भी नसीब फरमायो। तॾहिं त मदीने वारे साईं जो आशिक लगो पियो।